ब्रेकिंग न्यूज़ आहे। हैदराबाद में अवां सां शेयर कयूं पिया। मुर्कजान पीरज़ादो केस में जवाबदार जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो आहे। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट सैफ रहमान जतोई ऐं शफ़ीक जतोई जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो, जेको 11 जनवरी ते ॿुधायो वेंदो। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर नसीर चन्ना खां। जी नसीर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, हैदराबाद की अदालत मुर्कजान पीरज़ादो केस में जवाबदार सैफ रहमान जतोई जी शफ़ीक जतोई जी ज़मानत वारी दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो जेको आहे उहो महफ़ूज़ करे छॾियो आहे। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जे जज तसव्वुर हुसैन नागपुर जी अदालत में जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे, जंहिं दौरान फ़रियादी ऐं जवाबदार वकीलनि अदालत में दलील पेश कया। जे अदालत फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो, जेको 11 जनवरी ते ॿुधायो वेंदो। उन सिलसिले में जेको वक़्तु मीर अहमद मंगे थो, हुनजो इहो चवणु हो त जवाबदार रहमान जतोई 1.5 महीनो ज़मानत ते रहियो आहे। ॾेढ में इहो वाक़ियो थियो हो, उहो मसवाड़ ते सैफ जतोई जे नाले ते हुयो। हिन पुलिस रिपोर्ट में बि कूड़ ॻाल्हायो आहे। कोर्ट खे असां फोटू ऐं तस्वीरनामा ॾेखारिया आहिनि। दोस्त जा जहिड़े नमूने सां बेड ते पेर लटकियल हुआ, उन मां इहो अंदाज़ो लॻाए सघे थो त हिन जे पास ख़ुदकशी नाहे कई। जी ठीक है, मुझी मेहरबानी नसीर अपडेट करण लाइ।